स्टैंडर्ड वञी बचो हाणे ज़रूरु मां पुलिस ते ॻाल्हाईंदुमि मां अपील थो कयां तमामु जेके पुलिस जा आला उहिदेदार आहिनि ऐं अहिड़े वाक़ियात खां जंहिंमें माना ॾाढ मुसाई थिए थी गुंडागर्दी थिए थी चोर चुको किडनैपिंग थियनि थियूं क्राइम रेट हाई थी वियो आहे छा थो थिए घोटकी ज़िले में तॾहिं मां बिल्कुलु आला इदारनि खे अपील थो कयां स्पेशली जेके बि तमामु आहिनि वज़ीर आज़म खे वज़ीर आला खे त घोटकी ज़िले जो नोटिस वठनि त हिते पुलिस छाजे लाइ रखी अथऊं इन खां त पोइ माण्हू पंहिंजो तहफ़ुज़ पाण करनि पियो छा घर में घरों निकिरनि न ॿाहिरि अगरि ॿाहिरि इहो रवैयो पुलिस जो त बिल्कुलु अॼु सॼा हिते मोहतबर दोस्त बि असां सां गॾु आहिनि तव्हां सभिनि हर को माण्हू जी मुंहिंजी आवाज़ में आवाज़ मिलाए करे हा में हा चए थो त भाई वाक़ई में ईअं थिए थो पियो वाक़ियो हर यूसी जे लेवल ते इहा कंप्लेन आहे हर थाणे जे लेवल ते इहा शिकायत आहे त भाउ ग़रीब अमीर सभिनि खे बसि पाण बसि कब्ज़ो कयो उनखे प्रेशराइज़ कयो ऐं इहे सभु जेको आहे पॉलिटिकल उनजी वफ़ादारी तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे त माण्हू खे अॻु में थ्रेट अचनि था महीनो खनि उनजे कॾहिं माण्हू बचनि था त भाउ तव्हां ठही वञो पोइ नथा ठाहिनि त पोइ वरी चवनि था हलो भला तव्हां करे ॾेखारींदासीं ईअं पुलिस इन कम लाइ न आहे मां सभिनि खे चवंदुमि त रहण वारी ज़ात जेका आहे सिर्फ़ु अलाह साईं जी आहे माण्हू जहिड़ी पोखींदो ओड़ी लुणंदो सुभाणे तॾहिं इहे जेके आहिनि इन्हनि इदारनि जो जेको ग़लति इस्तेमालु करणु बिल्कुलु इहो नाजाइज़ आहे ऐं इहो गैर क़ानूनी आहे इन ते बिल्कुलु सख़्तु इदारा बि एक्शन वठनि ऐं मां सभिनि खे तव्हां मीडिया जे ज़राए सां चवणु चाहियां थो त इन शइ खे ईअं इस्तेमालु न कबो आहे जहिड़ो तव्हां कंहिंसां रवैयो रखंदो अॻे माण्हुनि में बि ओड़ी उमेदु तव्हां रखंदो तॾहिं इन कार्रवाई खे बंदि कयो वञे जल्द घर में महफ़ूज़ नथो सम्झे सघंदे पाण खे शहर त परे जी ॻाल्हि आहे तव्हां ॾिसो था अॼु मुमताज़ शहीद वारो वाक़ियो जेको विच शहर में थियो हिन सां तव्हां सम्झो था माण्हुनि जी ज़हनी असरु केतिरो बुरो पए थो उअं ई हिन इलाइक़े में अॼुकल्ह एतिरा पूरे पाकिस्तान में दुनिया लेवल ते मसइला हलनि था ऐं माकड़ जो मसइलो आहे ॿिया घणा इशूज़ आहिनि गॾु गॾु वरी तव्हांखे संदी सेफ्टी जो बि इशू अची वियो आवाम खे त आवाम त वधि में वधि परेशान आहे इहे अहिड़ा हालात कॾहिं न हुया घोटकी डिस्ट्रिक्ट में जेके हाणे थी विया आहिनि हिन ते कंट्रोल कजे जल्द में जल्द आहिनि उनजे मथां वॾी ज़िमेदारियूं आहिनि स्पेशली पंहिंजी पुलिस जी दुरुस्तगी जेका आहे उन्हनि जी ज़िमेदारी आहे त हर शइ खे असांखे हिकु एडिशनल फेवर त नथो खपे असांखे खपे थो इंसाफ़ जिथे ॻाल्हि ॿिन्हिनि धुरनि जी ॿुधी वञे ईअं हिकु तरफ़ा कार्रवाई न कई वञे इहा ई बिल्कुलु आई जी साहिब खे अपील कयूं था त ज़रूरु ट्राइब जो तालुक़ु न आहे उहे जंहिं पोस्ट ते आहिनि ज़रूरु उहे असांजी ट्राइब सां हूंदा पर पोस्ट जेका आहे उहा ऑनेस्टी डिमांड कंदी आहे ऐं हक़ीक़त फैक्ट्स फाइंडिंग जेका उहे इंक्वायरी विया आहिनि त ॾिसनि त हिन इलाइक़े में अहिड़ा केस छो था थियनि पिया जेके वरी पोइ पुलिस जंहिं बदनाम आहे पूरे इदारे जे लाइ हिकिड़ो इहो डिफेम थिए थो पियो हिन जो ज़रूरु उनखे नोटिस वठिणो खपे हाफराए वारो हाणे वाक़ियो थियो आहे कुझु अहिड़ा वाक़िया हूंदा पंहिंजी नज़र जे साम्हूं न आया हूंदा पर जेके हाईलाइट थी चुका आहिनि उहे माण्हू बिल्कुलु बेगुनाह हुया उनजो को कसूर न हुयो उन ते जेके माण्हू साबिती बीहाया उहे माण्हू उन्हनि चयो असांखे ज़ोरी बीहायो पुलिस तॾहिं एतिरो एक्सपोज थी चुकी आहे पुलिस त हाणे हुनखे इन जी बिल्कुलु इंक्वायरी थियणी खपे सख़्तु लेवल ते ऐं मां जस्टिस साहिबान खे बि रिक्वेस्ट कंदुमि त इन ते नोटिस वठनि त घोटकी ज़िले जो हाणे पुलिस मां त उमेदु न आहे पाण लॉ डिपार्टमेंट में उमेदु आहे त उहे इन ॻाल्हि खे टेकअप करनि इन मसइले खे सुओ मोटो वठनि त भाई घोटकी ज़िले में अमन अमान जो मसइलो एतिरो छो ख़राबु थी वियो इन जी मां रिक्वेस्ट कंदुमि मां बिल्कुलु अवां जे ज़राए सां तमामु पंहिंजे दोस्तनि खे जेके ॾिसनि था पिया उनखे ॿुधाईंदुमि त घोटकी ज़िलो जेको आहे उन में सियासी इंतकाम कारण उरूज ते आहिनि तव्हां कुझु ॾींहं अॻु में ई ॾिठो त सैयद असगर अली शाह साहिब खे जेको जबरन तौर ते जेके इन सीट जा लाइक़ु हुया वोट वठी करे आवाम जे ज़ोर ते आया हुया उनखे जबरी हिकिड़ो कानून पास करे उन सां ज़ाती कई अथऊं मां इन जी बि सख़्तु अल्फाज़ में मज़म्मत थो कयां ऐं बिल्कुलु उहे कोर्ट में विया आहिनि ऐं कोर्ट में उनखे पूरी उमेदु आहे पर कोर्ट में तव्हां ख़बर आहे प्रोसीजर लेंदी हूंदो आहे जंहिंसां वरी अल्टीमेट नुक़सानु जेको आवाम जो ई थिए थो पियो छा आहे कुझु काउंसिल जेका पंहिंजी फुल फॉर्म में हूंदी आहे उनजा तरक़ियाती कम रुकिजी वेंदा आहिनि ऐं उनखे माण्हुनि खे रिलीफ न मिली सघंदो आहे कुझु सिग्नेचर इशूज़ हूंदा आहिनि तॾहिं उन सां अल्टीमेट सफ़र आवाम ई कंदी आहे अगरि तव्हां कंहिं चेयरमैन खे जेको आवाम जे ज़ोर ते चूंडिजी करे आयो आहे उनखे तकलीफ़ तव्हां ॾींदव उनखे मतिलबु अहिड़ो गैर अख़लाक़ी तरीक़े सां या उनखे तव्हां उनजे ख़िलाफ़ु अहिड़ी कानूनी कार्रवाई कंदव त पोइ आवाम उन ते असरु थींदो साॻी सिचुएशन जेका आहे ज़िले काउंसिल में आहे ज़िले काउंसिल में हाणे मां जेका त तक़रीबन 3 महीना खनि थी विया आहिनि त अफ़सर पूरा न आहिनि जंहिंजे करे वरी तकलीफ़ आहे उते असांजा सभु कम जेके आहिनि उहे अधूरा पिया आहिनि आवाम सफ़र थी करे पई असांजो जेके बि स्कीम्स हुयूं उहे हाणे उन में ज़ाहिर ॻाल्हि डिफिकल्ट अगरि तव्हां इंजीनियर न हूंदो त स्कीम खे विज़िट केरु कंदो त इन टाइप जी शयूं असांखे वरी दुश्वारी अचे थी उते सॼो कमु उते बि रुलियो पियो आहे हाणे गवर्नमेंट छा थी चाहे पई आवाम खे रिलीफ ॾियणु चाहे थी या आवाम जे मसइलनि में इज़ाफ़ो करणु चाहे थी जो हाणे गवर्नमेंट डिसाइड करे वठे असां त वधि में वधि कोर्ट में बि विया आहियूं वरी अपील बि कयूं था गवर्नमेंट खे त तव्हां जेके बि ऑफिसर तव्हांखे तव्हांजी मनपसंदि आहिनि पर उहे अची कमु त आवाम जो ई कंदा न तॾहिं महिरबानी करे सॼी पोस्ट जेके आहिनि उहे उन्हनि खे जीअं कमु करण लाइ उनजी ज़िमेदारी आहे उनखे उते ई रखियो वञे त जीअं पंहिंजो कमु शुरू करे वठनि सभई इदारा आवाम जी ख़िदमत करनि ऐं अगरि कंहिंखे आवाम जी ख़िदमत करण जो घणो शौक़ु आहे त उते घणा फंड वठी अचे ईअं त न जेके हलदड़ कम खे रोके करे पोइ उन छा फ़ाइदो ईंदो उन में त उनखे ज़रूरु आवाम खे तकलीफ़ ई ईंदी ऐं ज़िले काउंसिल माशाल्लाह एॾा भला कमु करे पई बहितरीनु एॾा तव्हांखे 50 आरो प्लांट ज़िले में हणाए ॾिनासीं तव्हांखे 800 खां वधीक ॻोठनि में स्कीमां ॾिनियूंसीं हाणे उन्हनि जो जॾहिं पब्लिसिटी थी त हुनजी नज़र में अची वियो त भई त कमु करनि था पर इहा असांखे इन ॻाल्हि जो फ़ख़्रु आहे त असांखे कमु करण जी सज़ा ॾिनी वञे थी पई
इन में असां ख़ुशि आहियूं त असां आवाम जो कमु कंदासीं, पर कमु करण को असां कोई न रोकींदो, वरी जॾहिं अलाह साईं मौक़ो ॾींदो आवाम चूंड ॾींदी, हमेशह कमु कंदासीं। ऐं हीअ जेकी शाह साहिब सां थी आई आहे त वॾी नाजाइज़गी आहे, तव्हां कंहिं बि चेयरमैन खे जबरी हटायो, पर को माल न आहे, जॾहिं बि आवाम ॾे वेंदो उतां त वोट ई वठंदो न, उते त कानून को पास न कंदो, वोट वठंदो, वरी वोट उनखे मिलंदा जेको हक़दार हूंदो। ऐं जीअं शाह साहिब एॾो मोतबर शख़्सियत आहे, उहो माण्हुनि जी ख़िदमत कंदो आहे 24/7, सुबुह जो आवाम में मौजूदु हूंदो आहे, उन सां जाती थी थिए पई, मां मज़म्मत थो कयां इन ॻाल्हि जी, ऐं इनशा कोर्ट में असांखे पूरो रिलीफ मिलंदो।